नाम तो सुना होगा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां असलम भुट्टो, तव्हांजो पंहिंजो। तव्हां सां मूं वाइदो कयो त मां पंहिंजे 3 एपिसोड में तव्हां सां शामिलु थींदुसि। पहिरियों एपिसोड तव्हां ॾाढो पसंदि कयो, सेकेंड एपिसोड उन खां वधीक तव्हां पसंदि कयो, ऐं टियों एपिसोड जेको आहे उहो आहे त मां डायरेक्टर कीअं थियुसि। मां कहिड़नि चैनल्स ते पंहिंजी डायरेक्शन कई ऐं कहिड़ा ड्रामा मुंहिंजी डायरेक्शन जे हेठि थियल पॉपुलर थिया। पर उन खां अॻु में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डायरेक्टर थियणु को एतिरो आसान कमु न आहे। डायरेक्शन हिकिड़ी साइंस आहे, उनखे सम्झणु तमामु घणो ॾुखियो आहे। उन जे लाइ तव्हांखे घणियूं शयूं आहिनि जेके उहे सम्झणु खपंदियूं आहिनि, जिन में सभ खां पहिरीं त तव्हांखे डायरेक्शन जी जेका अलफ़ बे आहे तव्हांखे उहा सम्झणी पवंदी त डायरेक्टर आहे छा। डायरेक्शन जे लाइ घटि में घटि जेके एलिमेंट्स आहिनि उहो इहो आहे त तव्हांखे स्क्रिप्ट जी ख़बर पवे त स्क्रिप्ट छा आहे, तव्हांखे इहा ख़बर पवे त तव्हांजो जेको आहे सो इक्विपमेंट कहिड़ो आहे, तव्हांखे इहा ख़बर पए त तव्हां कहिड़ी लोकेशन ते कमु था कयो, तव्हांखे इहा ख़बर पए त तव्हां जेको आहे सो पंहिंजे हुन स्क्रिप्ट जे हिसाब सां कास्ट कहिड़ी खई आहे। इहे सभु शयूं आहिनि। इवन तव्हांखे एडिटिंग जी ख़बर हुजणु खपे, उनजो सेंस हुजणु खपे, छो त एडिटिंग तव्हांखे ईंदी त तव्हां आसानी सां जेको आहे सो पंहिंजो कमु करे सघंदव। त ॿुधाइण जो मुंहिंजो मक़सदु इहो हो त मां 1997 में मुंहिंजे वालिद साहिब जो डेथ थियो त मां कमु बंदि करे छॾियो हो। पोइ वरी 2001 में मूंखे हैदर इमाम रिज़वी साहिबु इंडस टीवी शुरू थियो, तॾहिं हिकिड़ो नओं चैनल हुयो, उते मूंखे एज़ डायरेक्टर रखायो। उर्दू ड्रामा ठाहींदा उहे। सो मां उते तक़रीबन 1.5-2 साल उते कमु कयो। इतफ़ाक़ इहो थियो जो 1.5-2 सालनि खां पोइ जेको आहे सो कमु त मूं उते उर्दू ड्रामा काफ़ी ठाहिया, पर इतफ़ाक़ थियो जो उहो चैनल थोरो वेहिजी वियो त हुननि पंहिंजा एम्प्लॉइज़ कढणु शुरू कया ऐं मूंखे बि हुननि फायर करे छॾियो। सो उन खां पोइ मां वरी घर हली वियुसि। मूं चयो हाणे छा कयां, त 2001 जे एंड में ई मूंखे KTN वारनि घुरायो। त KTN वारनि घुरायो, नूर जोखियो उन वक़्तु प्रोग्राम मैनेजर हुयो। मूंखे चयईं तव्हां असां वटि कमु कयो। मुंहिंजो ठीकु आहे, को मसइलो ई न आहे। मां KTN जॉइन कयो ऐं पंहिंजी डायरेक्शन मां उते शुरू कई ऐं KTN ते मूं बेशुमार ड्रामा कया। KTN ते सभ खां पहिरीं जेको सोप सीरियल हुयो उहो मां ई कयो हो, जंहिंजो नालो फ़ासिला हुयो। फ़ासिला उहो सीरियल हुयो जंहिं KTN खे हिकिड़ो नओं रंग ॾिनो, नओं रूप ॾिनो, नई हिकिड़ी शइ जेका आहे सा उहा KTN ते इंट्रोड्यूस थी। उनजी वजह इहा हुई त KTN ते जेके ड्रामा ठहंदा उहो ॿाराड़ी जा ठहंदा या लोकल ड्रामा ठहंदा ऐं को अहिड़ो ड्राइंग रूम ड्रामो कोन ठहियो। सो उहो तारिक कुरैशी साहिबु लिखियो ऐं उन में तमामु वॾी कास्ट हुई। उन में सलाउद्दीन टुनियो साहिबु हुयो, रिहाना तबसुम हुई, उन में समर निज़ाम हुई, रूमान खेड़ो हुयो, सुमैर भुट्टो हुयो, अनवर सोलंकी साहिबु हुयो ऐं ॿी बि वॾी कास्ट हुई। 100 क़िस्तूं त सलाह कयूं, पोइ सलाह वारे 100 क़िस्तुनि खां पोइ छॾे वियो। पोइ वरी सलाह जो रोल 100 क़िस्तूं वरी मां एक्टिंग कई उन में। सो उहो ड्रामो काफ़ी पॉपुलर थियो। उन खां पोइ KTN ते हिकिड़ो ॿियो सोप शुरू थियो काइनात जे नाले सां, जेको
उहो बि हिन जो लिखियलु हुयो तारिक कुरैशी साहब जो, उहो बि काफ़ी पॉपुलर थियो। उन में नवां नवां एक्टर खयासीं, फ़ारूक भुट्टो हुयो, सैरिश भुट्टो हुई, ऐं उन में सुमेर भुट्टो बि हुयो, काफ़ी नौजवान हुया, उहो बि ॾाढो सुठो ड्रामो ठहियो। उन खां पोइ वरी ॿियो सीरियल हिकिड़ो मूं कयो, उहो बि सोप ई हुयो, उहो अयूब गुल साहब लिखियो हो, ऐं उहो सीरियल काफ़ी पॉपुलर वियो। उन जी पॉपुलरिटी इहा हुई त उन में असां 3 नयूं छोकिरियूं इंट्रोड्यूस कयूंसीं, फारीना ऐं इकरा कुरैशी, हिकु नई छोकिरी हुई राबिल कुरैशी जी भेण, ऐं सुमेर भुट्टो जो उहो उमेर भुट्टो जो उहो पहिरियों सोप सीरियल हुयो। उहो सीरियल बि काफ़ी पॉपुलर थियो। त KTN ते मां इन खे अलावा 20 डेज़ वॾा कया। उन में हिकिड़ो माड़ी 20 डेज़ हुयो जेको उन जो रहमतुल्लाह मानियोटी जो लिखियलु हुयो, ऐं उहो काफ़ी कंट्रोवर्सल थियो। कंट्रोवर्सल ईअं थियो जो उन में असां जेको राइटर ॾेखारियो, जेको मूं रिकॉर्ड कयो, त सहुरो पंहिंजी नुंहुं सां थोरो अजीब हरकतूं कंदो आहे जेके समाजी तौर ते न करणु खपनि। सो उन जे करे बि उहो काफ़ी पॉपुलर वियो, नेगेटिव अंदाज़ में ई। सेम अहिड़ो ई ड्रामो जेको असां फ़ासिला कयो होसीं, उन में बि असांखे तमामु घटि वधि ॻाल्हायो वियो हो, जंहिंजे करे काफ़ी कंट्रोवर्सल बि थियो, लेकिन पॉपुलर ॾाढो थियो। उन जी वजह इहा आई त असां उन में राइटर उन में इहो ॾेखारियो त ससु पंहिंजे ॼाटे सां ग़ैर समाजी हरकतूं कंदी आहे, त असांजे माशरे में ईअं न आहे ऐं न ईअं करणु खपे। ऐं सस जो रोल जेको हो सो नजमा काविश कयो, ऐं ॼाटो जेको उहो अली रज़ा कटपर थियो, त उहो काफ़ी पॉपुलर थियो हो। ऐं पॉपुलरिटी जी इहा हद हुई जो KTN खे हिकिड़ो नओं रंग मिली वियो, ऐं पोइ तक़रीबन सभु ड्राइंग रूम ड्रामा ठहणु शुरू थिया, ऐं नवां नवां जेके आहिनि से आर्टिस्ट इंट्रोड्यूस थींदा विया, नयूं नयूं लोकेशन्स कराची में इंट्रोड्यूस थियूं। उन खां पोइ मूं ॿिया बि काफ़ी सीरियल कया। वरी 5 डेज़ शुरू थिया KTN ते। 5 डेज़ बि मूं इलाही कया। 5 डेज़ खां अलावा उते अली काज़ी साहब जॾहिं हुयो त उन जा पंहिंजा लॉन्ग प्लेस हुया जेके मां रिकॉर्ड कया, ऐं उन जी डायरेक्शन में मूंखे काफ़ी जेको आहे सो एप्रिसिएशन मिली, ऐं मूं 2-3 एवॉर्ड बि उन में खयां। ऐं कामयाबी इहा मिली जो अली साहब ॾाढो ख़ुशि थींदो हो मुंहिंजे फ्रेम्स में, मुंहिंजा फ्रेम्स कहिड़ा आहिनि। असां नई हिकिड़ी शइ ॾींदा हुआसीं हर सीरियल में, हर ड्रामे में, हर आर्टिस्ट खे असां बाक़ाइदा यानी उरूज ते खणी ईंदा हुआसीं, छो त आर्टिस्ट असांजा घणे भाङे कंहिं इंस्टीट्यूट मां पढ़ी कोन ईंदा हुआ, ऐं मोस्टली असांजा ड्रामा ॾिसी आर्टिस्ट थिया हुआ, पोइ उन्हनि खे असां गाइड कंदा हुआसीं। ऐं मूं काफ़ी आर्टिस्ट इंट्रोड्यूस कया एज़ डायरेक्टर, जंहिंमें सुमेर भुट्टो, फ़ारूक भुट्टो, उमेर भुट्टो, आज़िम मैंगल, रूमान खेड़ो, समर निज़ाम, इरम अब्बासी ऐं फ़ातिमा अब्बासी खे बि मूं काफ़ी प्रमोट कयो। उनजो पहिरियों ड्रामो त रऊद अदा कयो, लेकिन उनखे प्रमोशन ड्रामे में जेको आहे सो मूं ॾिनो। हिकिड़ी सीरियल मूं कई ख़्वाहिश जे नाले सां, जेका इस्लामाबाद में असां सॼी रिकॉर्ड कई हुईसीं, जंहिंमें फ़ातिमा, सुमैर ऐं हिकिड़ी ॿी छोकिरी बि, मूंखे नालो यादि नथो अचे हुनजो, उहो बि काफ़ी पॉपुलर सीरियल थियो। उन खां अलावा KTN ते सोलो प्लेस थींदा हुआ, उहे बि मूं काफ़ी कया। नाला त एतिरा मूंखे यादि कोन्हनि, छो बेशुमार प्लेस हुया। उन खां अलावा वरी पोइ सिंध टेलीविज़न ते मूं काफ़ी डायरेक्शन कई। सिंध टेलीविज़न ते सभ खां पहिरीं जेको मां उते सीरियल कयो उहो हुयो एक्सक्यूज़ मी। एक्सक्यूज़ मी हिकिड़ो कॉमेडी सीरियल हुयो, उहो ॾाढो पॉपुलर थियो। एक्सक्यूज़ मी खां पोइ मां उते हिकिड़ो ॿियो सीरियल कयो, उनजो निसार बामण साहब लिखियो हो, उहो बि ॾाढो पॉपुलर थियो, नालो मूंखे यादि नथो अचे। उन खां पोइ निसार बामण जो ई मां वरी हिकिड़ो सीरियल कयो, पाछन पोयां। पाछन पोयां इलाही पॉपुलर थियो, ऐं रूबी अली पहिरियों दफ़ो सिंध टेलीविज़न ते मुंहिंजे हुन डायरेक्शन में कमु कयो, ऐं फ़ारूक भुट्टो हुनजो हीरो हुयो, ऐं तानिया ख़ान बि हुई, ऐं इहो रुमान खेड़ो बि हुयो। इहो सीरियल बि ॾाढो पॉपुलर थियो। त डायरेक्शन जो इहो सफ़र जारी हुयो। उन खां अलावा मां प्राइवेट ड्रामा बि ठाहिया उर्दू चैनल्स जे लाइ, ऐं उहे बि काफ़ी पॉपुलर थिया। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त डायरेक्टर थियणु को एतिरो आसान कोन्हे जेतिरो असांजी संगत सम्झंदी आहे। त डायरेक्टर थींदासीं,
त हे कंदासीं हो कंदासीं। डायरेक्शन जे लाइ इहे कुझु एलिमेंट्स आहिनि जेके तव्हांखे जेको आहे सम्झणु ज़रूरी हूंदियूं, छो त हे हिकिड़ो टेक्निकल कमु आहे ऐं टेक्निकल कम जे लाइ तव्हांखे ज़ाहिर आहे एडिटिंग बि अचे, तव्हांखे डायरेक्शन जी नो हाउ बि हुजे, तव्हांखे कैमरा जी नो हाउ बि हुजे त कैमरा कहिड़े क़िस्म जो हुजणु खपे। अॼुकल्ह कैमराऊं इलाही अची वियूं आहिनि ऐं उनखे अलावा तव्हांखे तव्हांजा फ्रेम्स एतिरा सुठा हुजणु खपनि जो तव्हां पंहिंजे DOP खे यानी कैमरामैन खे तव्हां गाइड करे सघो, उन सां तव्हांजी जेका मेंटल लेवल मिलणु खपे, तॾहिं हिकिड़ी सुठी शइ रिकॉर्ड थींदी। सो इहो हिकिड़ो नंढिड़ो सफ़र हुयो जेको अञा ताईं हले थो ऐं मूं सोचियो तव्हां सां शेयर कयां, तव्हांखे आगाही ॾियां। मुंहिंजा इहे ड्रामा जेके थिया से तमामु घणा सुठा थिया। इन पूरे सफ़र में मां जेको हिकिड़ो 5 days ठाहियो उन में रऊफ़ कंदर साहब खे मां पहिरियों दफ़ो पंहिंजे डायरेक्शन में खयो ऐं रऊफ़ साहब काफ़ी सुठो हुन में कमु कयो ऐं रऊफ़ साहब ज़ाहिर आहे हिकिड़ो तमामु मंझियल हिकिड़ो एक्टर आहे, डायरेक्टर बि पंहिंजी जाइ ते आहे ऐं तमामु घणो सुठो कोऑपरेट कयो ऐं मतिलबु हुन किथे बि मूंखे इहो कोन जॻह मतिलबु महसूसु करायो त यार मां बि डायरेक्टर आहियां। जेको मां हुनखे फ्रेम्स ॿुधाईंदो हुउमि उहो कंदो हुयो। ऐं वॾी ॻाल्हि आहे इहा त वॾा एक्टर हुया, सलाउद्दीन तुनियो उन मुंहिंजे डायरेक्शन जे हेठि कमु कयो, अनवर सोलंकी साहब मुंहिंजे डायरेक्शन जे हेठि कमु कयो, गुलाब चांडी मुंहिंजे डायरेक्शन जे हेठि कमु कयो ऐं शफ़ीमंद शाह मरहूम उन मुंहिंजे डायरेक्शन जे हेठि कमु कयो ऐं कतई हुननि इहो कोन महसूसु करायो त यार मां को नंढो डायरेक्टर आहियां, हू वॾा एक्टर आहिनि ऐं ॾाढो सुठो कमु थींदो रहियो। सो दोस्तो, इहा तव्हांजी वॾी महिरबानी। मां हाणे तव्हांखे इजाज़त वठंदुसि ऐं इनशाला वरी हिकिड़े नए रंग में नए रूप में तव्हां सां गॾु शामिलु थींदुसि। मुंहिंजी कोशिशि हूंदी त जेके वॾा सेलिब्रिटीज़ आहिनि असांजा, उन्हनि खे बि मां तव्हांजे साम्हूं आणियां ऐं उन्हनि जूं शयूं बि तव्हांखे ॾेखारियां मां त उहे इन मंज़िल ते कीअं पहुता आहिनि। महिरबानी तव्हांजी, लख एहसान, कुर्ब वॾा, अला वाई।